अस्सलाम वालेकुम नाज़रीन, MW न्यूज़ में ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। मुस्लिम लीग नून अॻवान सेनेटर डॉक्टर रायला मक्सी जो ओट तो मिसण वॾी आमद। जी, डॉक्टर रायला मक्सी मिसण वॾी में मिसण जे मसीहा मरहूम डॉक्टर नबीश बिगारी जे वारसनि सां तहज़ियत कई, जंहिं बैदि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां उन्हनि जे प्यारनि जी वफ़ात ते तहज़ियतूं पूर्ण कयूं। तहज़ियतुनि बैदि डॉक्टर रायला गुल मक्सी यूसी मिसण जे ॻोठ हाजी नबी ख़ान मेऊ जे पुटु मोहम्मद असलम मेऊ जे मांझांदे में शिरकत कई। मांझांदे में साणस गॾु रईस गुलाम कादिर लगारी, खलील पिरोई, नौम सलीम लगारी, नादर मलक, कामरेड नादर मलक सां गॾु गुलाम कादिर मलक पिणु शामिल हुआ। जंहिं बैदि डॉक्टर रायला गुल मक्सी मिसण वॾी में मुख़्तलिफ़ बिरादरीन जे मौजूदीन सां संदसि घरनि में वञी मुलाक़ातूं कयूं ऐं इलाइक़े जी सियासी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं। नाज़रीन, डॉक्टर रायला मक्सी जो ही सियासी दौरे खे कीअं था ॾिसो, उन हवाले सां हिन वीडियो ते असांखे कमेंट्स ॾींदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन ते दॿाईंदा। इजाज़त ॾींदा।